अकबर पुछो बीरबल खां, बीरबल कर ख़बर पाणी कहिड़ी नदीअ जो सुठो थींदो आहे? बीरबल जवाब ॾिनो, साईं जमुना जो पाणी अहिड़ो पाणी ॿियो सुठो थींदो कोन्हे। अकबर चयो इहो कूड़ थो ॻाल्हाई। चई छो साईं? चई पाणी गंगा जो वधीक सुठो थींदो आहे, जमुना जो इन करे थो चई त छाकाणि त मां जमुना जे राजधानीअ में दिल्लीअ में राज कंदड़ आहियां, तंहिं करे तूं मुंहिंजी ख़ुशामद थो करी। चई किबला मां ख़ुशामद नथो कयां, तव्हां चयो पाणी कहिड़ी नदीअ जो सुठो आहे, उहो जमुना जो। त चई गंगा जो पाणी न आहे। चई साईं गंगा जो पाणी अमृत आहे, तव्हां अमृत लाइ पुछो आहे त मां तव्हांखे अमृत ॿुधायां, बाक़ी तव्हां पाणी पुछो तंहिं करे पाणी। पर जेकॾहिं बीरबल जे वक़्त में मां हुजां ऐं मूंखां अकबर सुवाल पुछे हा त भाई दुनिया में पाणी सुठे में सुठो कहिड़ी नदीअ जो, मां चवां सिंधूअ जो। चवां छो सिंधूअ जो? छो? चई छाकाणि त मां चवां त सिंधूअ जो पाणी ऐं माउ जी थञ ॻाल्हि मिड़े हिकिड़ी आहे। स्कूल में आयो हिकिड़ो प्रोफेसर सुपरवाइज़र, यकदम अचण सां पुछई गांइ जो खीर सुठो, मेंह जो खीर सुठो, रिढ जो खीर सुठो? वियो चवंदो रिढ। हिकिड़ो छोकिरो उथी बीठो, चई साईं मूंखां पुछो। चई तूं ॿुधाए मेंह जो खीर सुठो, गांइ जो खीर सुठो, रिढ जो खीर सुठो, बकरीअ जो सुठो, कंहिंजो खीर सुठो? चई साईं अमड़ जो खीर सुठो, माता जो खीर उहो सभ खां सुठो। सुपरवाइज़र चयो कारण कहिड़ो आहे? चई साईं हिकिड़ो त खीर हल्को आहे, इन जहिड़ो खीर कंहिंजो बि हल्को न थींदो आहे, ॿार चङी तरह सां हज़म करे सघंदो आहे। प्रोफेसर जो सुपरवाइज़र जो मथो फिरियो। चई तूं केरु आहे? चई मां सिंधी आहियां। चई छोरा तॾहिं अकुल जो जवाबु ॾिनो अथई, पोइ ॿियो को न ॾेई सघंदो आहे अहिड़ो जवाबु। सिंधीअ जो बचियो आहीं, बराबरि खीर हल्को। चई साईं ॿियो बि गुण अथसि। चई गुण कहिड़ो अथसि? चई माउ जे खीर में मिलावट न थींदी आहे। ॿियो भली पाणी घणी गॾनि या खीर पाणीअ में गॾनि, एते न थींदो आहे। चई बराबरि पुट इहो बराबरि चयो अथई, माउ जे खीर में मिलावट न थींदी आहे। चई साईं टियों बि गुण आहे। चई टियों गुण कहिड़ो आहे? चई साईं उहो बोतलुनि में पीबो आहे, जेतिरो वणे ओतिरो वठो। पाणी त खीर अमड़ जो। चई शाबाश पुट शाबाश, मास्तर साईं फ़ख़ुर में छा छोरे मुंहिंजे प्रोफेसर खे ड्राहे छॾियो आहे। चई हा बराबरि, इहो बराबरि चयो अथई। चई चोथों साईं हिन खीर में खंड न पवंदी आहे, तंहिं करे हिंदुस्तान वांगुरु खंड जी अणाट कान थींदी आहे। चई पंजों अञा बि गुण आहे। चई साईं ॿिया खीर सभु गरम कबा आहिनि, माउ जो खीर गरम कबो ई न आहे, ईअं ई पीबो आहे। चई अञा बि का ॻाल्हि आहे? चई साईं पोइ ॻाल्हि आहे। चई चओ? चई साईं ॿिया खीर ॿिली जूठो करे सघंदियूं आहिनि, बाक़ी माउ जो खीर ॿिली जूठो करे न सघंदी। मुंहिंजे अमड़ जो खीर आहे, मुंहिंजे सिंधूअ जो खीर, जेको मुंहिंजे तुंहिंजे बि पेट में आहे, हिन जे जीबीअ जे पेट में आहे, मुंहिंजे अमड़ जे पेट में आहे, देवीदास जे पेट में आहे, सभिनी जे पेट में आहे, मुंहिंजे बि पेट में आहे। उहो जॾहिं रगुनि मां वञे थो सिंधियुनि जो, ऐं सिंधियुनि खे होशियारी में ॾाढो